मौसमियात खाते अरबी समुंड में इम्कानी सामुंडी तूफ़ान जे ख़तरे खां ख़बरदार करे छॾियो आहे। मौसमियात खाते तरफ़ां चयो वियो आहे त अरबी समुंड में हवा जे घटि दबाव सबबि सिस्टम ठहण जो इम्कान आहे। सिस्टम जो उत्तर ॾांहुं वधण ऐं शिदत इख्तियार करण जो पिणु इम्कान आहे। ईंदड़ 36 कलाकनि में हवा जो घटि दबाव डिप्रेशन में तब्दील थी सघे थो। अरबी समुंड में हवा जे घटि दबाव जा असर कराची ते पवंदा, जंहिंसां ईंदड़ ॾींहनि में गर्मी वधण जो इम्कान आहे। ताज़ी सूरतहाल मूजिबि हवा जो घटि दबाव भारतीय सूबे गुजरात ॾांहुं वधण जो पिणु इम्कान आहे। इन सामूंडी तूफ़ान सां चोमासे सीज़न खे हथी मिलंदी। थी सघे थो त जून जे पहिरें हफ़्ते में बि पाकिस्तान में बरसातूं शुरू थी वञनि। इन इम्कानी सूरतहाल खे ॾिसंदे लाॻापियल इदारनि खे अलर्ट जारी कयो वियो आहे। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त मौसमियात खाते अरबी समुंड में तूफ़ान खां ख़बरदार करे छॾियो आहे ऐं ॿुधायो पियो वञे त इहो तूफ़ान जल्द कराची ॾांहुं वधी रहियो आहे। मौसमियात खाते तरफ़ां चयो वियो आहे त अरबी समुंड में हवा जे घटि दबाव सबबि सिस्टम ठहण जो इम्कान आहे।